जी नाज़रीन, हिन वक़्त असां मौजूदु आहियूं ॻोठ तली जे जेको सो सोडो फ़क़ीर क़ब्रिस्तान में, जिते जेको सो क़दीमी क़ब्रिस्तान ही आहे। हुते जेको आहे हुन चौधरी वारी न हुजण जे करे हिते तमामु घणी मुश्किलात जो मुंहुं ॾियणो थो पए। उन हवाले सां अचो त तव्हांजे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन जो हिन चौधरी वारी न हुजण जे करे छा चवणु आहे। हीउ क़ब्रिस्तान सोडो फ़क़ीर नाले सां मशहूरु आहे। असां पंहिंजे वॾनि खां ॿुधंदा था अचूं ऐं हिन जे भरिसां दरगाह सिद्दीक़ फ़क़ीर सूमरे जी बि आहे। हीउ क़ब्रिस्तान जेको आहे तमामु क़दीमी आहे, 4-5 एकड़नि ते मुश्तमिल आहे, जेको हिन महिल गैर महफ़ूज़ आहे। क़दीमी आहे, तमामु घणो पुराणो आहे ऐं हिते असांजे हिन क़ब्रिस्तान खे चौधरी वारी न हुजण जे करे हे तमामु घणो क़ब्रुनि जी जेको आहे सो बेरमुती थी थिए। हिते गॾ गाबा ऐं कुता ॿिला 24 कलाक पिया था फिरनि ऐं क़ब्रुनि जी बेरमुती था कनि। असां आला अख़्तियारनि खां अपील था कयूं त हिन जे लाइ चौधरी वारी ॾिनी वञे। जेके बि जानवर आहिनि हिन क़ब्रिस्तान जी बेहरमती थिए थी ऐं हे जेको क़ब्रिस्तान आहे पंहिंजी असुल हालत विञाए ऐं ज़बून हालत में तब्दील थींदो थो वञे। असां आला अख़्तियारनि खां इहा ई घुर कंदासीं त असांखे हिन क़ब्रिस्तान खे चौधरी वारी ॾिनी वञे, जीअं असां हिन पंहिंजे क़ब्रिस्तान खे महफ़ूज़ ऐं जेका साॻी हालत आहे उन में रखी सघूं। बाउंड्री न हुजण जे करे, भित न हुजण जे करे, गेट न हुजण जे करे हिते जेको माल अचे थो उहो हिते क़ब्रुनि ते बेहुरमती था कनि। ऐं असांजो आला अख़्तियारनि खे इहा अपील आहे त असांजे हिन क़ब्रिस्तान खे जेको तारीख़ी क़ब्रिस्तान आहे, असांजे ॻोठ जो वॾे में वॾो क़ब्रिस्तान आहे, उनखे बाउंड्री ॾिनी वञे, हिकु वाल ॾिनी वञे, गेट ॾिनो वञे त जीअं असां हिन क़दीमी जेको आहे क़ब्रिस्तान आहे इनखे उन हालत में बहाल करे सघूं। असां हिननि सिंध हुकूमत खां अपील कई आहे त ख़ुदा हिन क़ब्रिस्तान क़दीमी क़ब्रिस्तान खे चौधरी वारी ॾियारे ऐं हिन असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन वकील अहमद सां गॾु एम सफदर प्यार, अवामी आवाज़ TV, बोस्तार वॾा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।